अस्सलाम वालेकुम। गुलशेट अगरि तव्हां सां गॾु आहे। अॼु कुझु मशहूरु नाविल जेके विरहाङे खां पहिरियां लिखिया विया या तर्जुमो कया विया उन जो मुख़्तसिर जाइज़ो पेश कयूं था। पहिरियां नाविल जेको तर्जुमो कयो वियो सिंधी अदब में उनजो नालो आहे रासीलास। उनजो तर्जुमो दीवान नूल राय शौकीराम ऐं मुंशी उदाराम थावरदास कयो। हाणे मुख़्तलिफ़ मुहक़क़िक़नि जो जेको साल आहे मुख़्तलिफ़ ॼाणायो आहे। डॉक्टर अब्दुल जब्बार जूने हिन जो साल 1968 ॼाणायो आहे, जॾहिं कुझु मुहक़क़िक़नि हिन जो साल तर्जुमे जो 1970 ॼाणायो आहे। मगर मुंहिंजे साम्हूं डॉक्टर अब्दुल जब्बार जूने जे सिंधी अदबी तारीख़ जो जुल्द टियों पियल आहे, उनमें 1968 मिले थो। उन खां पोइ ॿियो नंबर नाविल आहे तिलसम, सर वाल्टर स्कॉट जो नाविल हो। उनजो तर्जुमो साधू हीरानंद 1991 खां पंहिंजे मखज़न सरस्वती में ॾियणु शुरू कयो। असल में ही नाविल बोलचंद कोडूमल जो तर्जुमो कयल आहे, जॾहिं त हिन नाविल जो कुझु हिसो काके भेरूमल जो पिणु कयल आहे। अजीब भेट दीवान प्रीतम दास हुकूमत राय 1992 में अजीब भेट नाविल लिखियो। ही नाविल तबेज़ाद नाविल हो। गुलनि जी टोकरी, टे घर, एरिक ऐं जूलियन होम, ही चारई नाविल जेके आहिनि उहे मिर्ज़ा साहब जा तर्जुमो कयल आहिनि। उन खां पोइ जेको नाविल असां वटि अचे थो सोन वर्नियूं दिलियूं, ही नाविल जेको आहे काके लालचंद अमरदिनेमल जो तर्जुमो कयल आहे। हर्ट्स ऑफ गोल्ड जेको आई एडहर जो नाविल हो उन तां हिन तर्जुमो कयो। मशहूरु नाविल आहे सिंधी अदब जो, केतिरो ई वक़्तु ही जेको आहे निसाब में पिणु शामिल रहियो आहे। उन खां पोइ नाविल आहे चौथ जो चंड। ही नाविल लालचंद अमरदिनेमल जो असलूको नाविल आहे। उन खां पोइ असांखे आनंद सुंदरी का 1910 में मिले थो। वरल ऐं नेमत 1915 में, मोहनी बाई 1917 में। ही नाविल टई मिलनि था असांखे। ही टई नाविल जेके आहिनि काके भेरूमल जा लिखियल आहिनि। हिननि में वरल ऐं नेमत जेको नाविल आहे इहो जासूसी तर्ज़ जो लिखियल आहे। उन खां पोइ सुंदरी नाविल असांखे मिले थो। ही नाविल अब्दुल ख़ालिक खलीक मोराई जो तबेज़ाद नाविल आहे जेको तारीख़ ते आधारियल आहे। उन खां पोइ असांखे इतिहाद नाले नाविल मिले थो। ही नाविल गुली सदारंगाणी जो तबेज़ाद नाविल आहे। हाणे गुली सदारंगाणी पहिरीं नाविल नगार आहे जंहिंजो असांखे औरत नाविल निगार आहे जंहिंजो असांखे नाविल मिले थो। हिन जो हिकिड़ो ॿियो नाविल आहे गोरा जे नाले सां जेको हिन तर्जुमो कयो हो। उन खां पोइ असांखे ॿिया कुझु नाविल मिलनि था। पाप ऐं पाकीज़गी, मालिण, विधवा, ग़रीबनि जो विरसो। पाप ऐं पाकीज़गी तर्जुमो आहे, जॾहिं त ॿिया टई नाविल नारायण दास बंबानी जा तबेज़ाद नाविल आहिनि। उन खां पोइ कुझु नाविल आहिनि पखीअड़ा वलर खां विछड़िया, देसी सेण कजन, जिन सूरी भाई सेज। ही टई नाविल गोबंद माली जा लिखियल आहिनि। सांघड़ नाविल, हिन नाविल जो उर्दू में तर्जुमो सरिया सोज़ डीपलाई कयो, जॾहिं त ही नाविल जेको आहे मोहम्मद उस्मान डीपलाई जो लिखियल आहे हुर गोरिल्ला जंग जे हवाले सां। शाइर ऐं हलीमा, ही ॿई नाविल आसानंद मामतूरा जा लिखियल आहिनि। रुञ ऐं पाछा, जलावतन, दर्द जो दरिया, ही टई नाविल मोहन कल्पना जा लिखियल आहिनि। हिकु सर्द दीवार, ही नाविल लाल पुष्प जो लिखियल आहे। कंवल जागी उथिया, ही नाविल सगन आहूजा जो लिखियल आहे। हिकु दिल हज़ार अरमान, हिकु सपनो सुखनि जो, शीशे जी दिल, हयाती होतनरी, सपननि जो संसार। ही सभु नाविल कला प्रकाश जा लिखियल आहिनि। हाणे ही जेको आहे मुख़्तसिर जाइज़ो पेश कयो आहे मूं, त ही जेके बि नाविल आहिनि असांखे विरहाङे खां पहिरियां मिलनि था। उन खां पोइ विरहाङो थिए थो त उनजो वरी हिकिड़ो ॿियो दौरु आहे, उहो वरी इंशाअल्लाह ॿिए वीडियो में पेश कयो वेंदो।